असां हर शइ जो ज़िक्र कंदा आहियूं पर मेंटल हेल्थ जो ज़िक्र न आहियूं कंदा। असां कंहिंखे न आहियूं ॿुधाईंदा त असां मेंटली छा पिया महसूसु कयूं, असां इमोशनली छा पिया महसूसु कयूं। कॾहिं इंसानु रोअणु चाहींदो आहे पर कंहिंखे ॿुधाए न सघंदो। कॾहिं इंसानु उदास हूंदो आहे, कंहिंसां ओरे न सघंदो। कॾहिं इंसानु अंदरि ई अंदरि भोरा भोरा पियो थींदो आहे, कंहिंखे ॿुधाए न सघंदो। छो त माण्हू हुनखे चवंदा हीअ त चरियो थी वियो आहे या हीअ त चरी थी वई आहे। असांखे इन्हनि शयुनि खे नॉर्मलाइज़ करणो पवंदो ऐं असांखे इन हवाले सां ॻाल्हाइणो पवंदो। मां पाण मेंटल हेल्थ इशूज़ जो शिकार रही आहियां काफ़ी अरसे ताईं, इन करे मां डीपली सम्झी सघां थी त मेंटल हेल्थ सां जॾहिं इंसानु को सर्वाइव करे थो, को जीए थो, त बिल्कुलु बि आसान ॻाल्हि न आहे। लम्हनि में इंसान जा मूड्स चेंज थींदा आहिनि। कॾहिं इंसान जी दिलि रोअण ते चवंदी आहे, कॾहिं खिलण ते चवंदी आहे, कॾहिं अचानक इंसानु मायूस थी वेंदो आहे, अचानक इंसानु नाउमीद थींदो आहे। दिलि चवंदी आहे बसि सभु परे थी वञनि, कंहिंसां बि असां न ॻाल्हायूं, केरु असांजे वेझो न हुजे। कॾहिं अकेलाई खां ख़ौफ़ महसूसु थींदो आहे। डिफरेंट क़िस्म जा फियर्स हूंदा आहिनि, डिफरेंट क़िस्म जूं इनसिक्योरिटीज़ हूंदियूं आहिनि। माना एतिरो कुझु हूंदो आहे जो उनखे हिकु ॾींहं में मैनेज करणु या जेको लम्हा ब लम्हा हिकिड़ी सूरत हाल चेंज थींदी आहे इंसान जी, उनखे मैनेज करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सो जेके माण्हू मेंटल इलनेस जो शिकार आहिनि उन्हनि खे अव्हांजे सिंपथी जी न, अव्हांजे साथ जी ज़रूरत आहे, अव्हांजे मोहब्बत जी ज़रूरत आहे, अव्हांजे पंहिंजाइप जी ज़रूरत आहे। थींदो छा आहे त अॼुकल्ह अल्हम्दुलिल्लाह सोशल मीडिया ते भाइर बि आहिनि, भेनरूं बि आहिनि, माना हर रिश्तो असांखे मिली वियो आहे। पर घर जे अंदरि जेके भाइर भेनरूं आहिनि, घर जे अंदरि माउ पीउ आहिनि, घर जे अंदरि वाइफ आहे, हस्बैंड आहे, ॿार आहिनि, उन्हनि खे असां केतिरो सम्झूं था, उन्हनि सां असां केतिरो ॻाल्हायूं था, उन्हनि सां असां केतिरो वेझो आहियूं, इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। मां सम्झां थी असांखे सोशल जेका मीडिया आहे या सोशल सर्किल आहे असांजो, उहो असांखे ॻिही वियो आहे। हिन महिल असां पंहिंजनि खे सम्झण खां क़ासिर आहियूं, बाक़ी हर हिक जो दर्द असांखे नज़र अचे थो। इहो ई कारण आहे त फैमिली में जॾहिं तव्हांखे केरु ॿुधंदो न आहे, अला ख़ैर करे घणा इमोशनली मां सम्झां थी प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। समटाइम्स हिरासमेंट इशूज़ हूंदा आहिनि। समटाइम्स ईअं थींदो आहे त इंसानु कंहिं शइ खां बेज़ारु हूंदो आहे, कॾहिं हुनजो को ख़्वाबु टुटी पवंदो आहे, पर कंहिंसां उहो ओरे न आहे सघंदो। माना उर्दू में चवंदा आहिनि त अनकही। सो घणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि, बहुत सी बातें हमारी अनकही रह जाती हैं और वो जो अनकही का अज़ाब है वो इंसान को मेंटली डिस्टर्ब करता है। सो जेके ॻाल्हियूं असां कंदा न आहियूं, जेके ॻाल्हियूं असां शेयर न कंदा आहियूं, उहे ॻाल्हियूं असांखे अंदरि ई अंदरि ॻारींदियूं आहिनि, अंदरि ई अंदरि खाईंदियूं आहिनि। सो प्लीज़ हिक ॿिए सां काइंड थियो, हिक ॿिए जी ॻाल्हि खे ॿुधो, हिक ॿिए खे टाइम ॾियो, हिक ॿिए सां गॾु थोरी कचहरी कयो। इहे सभई शयूं ज़िंदगी में इंतिहाई ज़रूरी आहिनि। ऐं जेकॾहिं असां पंहिंजनि खां दूरि थी वेंदासीं, पंहिंजनि खां परे थी वेंदासीं, त असां मेंटली ॾाढा डिस्टर्ब थींदासीं। हिन महिल हर माण्हू मेंटली परेशान आहे, हर माण्हू को न को सहारो तलाश पियो करे। त छो इहे सहारा, छो इहा पंहिंजाइप, छो इहा मोहब्बत पंहिंजनि में कोन आहे। सो ख़ासि तौर ते मां ॿियनि खे नथी चवां, मां दोस्तनि खे चवां थी, मां फैमिली मेंबर्स खे चवां थी त हिक ॿिए खे ॿुधो, हिक ॿिए सां वेहो, हिक ॿिए जी ॻाल्हि इन करे न ॿुधो त तव्हांखे जवाबु ॾियणो आहे, बल्कि इन करे ॿुधो त अव्हांखे हुनजे दर्द खे, हुनजे कैफ़ियत खे, हुनजे अहसास खे फील करणो आहे। तॾहिं असां मेंटल हेल्थ इशूज़ खां बची सघूं था ऐं हिकिड़ो हेल्दी इन्वायरमेंट क्रिएट करे सघूं था। ऐं इनशाला मां होपफुल आहियां त असां मिली करे हाणे हिकिड़ो सेहतमंद माहौल, हिकिड़ो सेहतमंद मुआशरो जोड़ींदासीं।